बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, और आया उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो से गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक 28 दर्जे 2 मां पढ़ंदासीं, जंहिंजो उनवान आहे रिश्तनि जो एहतराम। इन सबक जो पहिरियों हिस्सो असां पहिरें वीडियो में पढ़ी चुका आहियूं। अॼु ॿियो हिस्सो इन जो पढ़ंदासीं। पहिरें हिन खे हिजे पोइ रवां पढ़ंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक, शेयर ऐं पंहिंजे राय खां असांखे ज़रूरु आगाह कजो। हलूं था सबक जे तरफ़। मीम अलफ मां हमदो पिशो माओ, पये ज़र पी हमदो पिशो पीउ, जीमो जो चे ज़बर चे, ये वा यो चयो, मीम ज़बर म, nye ज़र nye, जीमिए जे मन जे, अलफ पिशो नून ज़बर न, हे ज़बर है, नून ज़र ने, उन्हने, जीमो जो, अलफ ज़बर अ, दाल ज़बर द, बेपिश ब, अदब, काफ ज़बर क, जीमिए जे कज्जे, हमदो दो ज़रे ऐं, सीन अलफ सा, अणे ज़बर न, नून ज़र ने, साण ने, झइए ज़र झी, अणेवा पिशणो, झीणो, गे अलफ गा, लाम हे अलफ लहा, हमदो ज़रे जीमिए जे, गाल हाय जे, भे अलफ भा, हमदो पिशो भाओ, हमदो दो ज़रे ऐं, भैये भै, अणे ज़बर न, भेण, जीमिए जे, रे शिंदर रिश, तये ते, रिश्ते, जीमुआ जो, काव ज़बर क, दाल पिश दो, रे ज़र रे, कदुर, काव ज़बर क, रे ज़बर र, णे पिशण, करण, घेरे पिश घुर, जीमिए जे, घुर जे, पे अलफ पा, अणे ज़बर न, पाण, के अलफ नून खां, नून ज़बर न, ढइए ढे, नंढे, भे अलफ भा, हमदो पिशो भाओ, हमदो दो ज़रे ऐं, भैये ज़बर भैं, अणे पिशण, भेण, सीन अलफ नून सां, पे ज़र पे, ये अलफ या, रे पिश रु, प्यार, काव ज़बर क, जीमिए जे, कज्जे, वा ज़बर व, ॾइए ॾे, वॾे, भे अलफ भा, हमदो पिशो भाओ, हमदो दो ज़रे ऐं, भैये ज़बर भैं, अणे ज़बर न, भेण, जीमिए ज़र जी, ऐन ज़र ए, ज़े ज़बर ज़, ते ज़बर त, इज़्ज़त, काव ज़बर क, जीमिए जे, कज्जे, रे ज़बर र, ते ज़र ते, रते, जीमिए जे, बे ज़र बे, ये ज़बर य, नून ज़र ने, बेयने, सीन ज़बर स, भे ज़र भे, नून ये ज़र नी, सभिनी, रे शिन ज़र रिश, ते ज़बर त, नून ज़र ने, रिश्तने, सीन अलफ नून सां, बे ज़र बे, अलफ खाय ज़बर अख, लाम अलफ ला, काव ज़बर क, अखलाक, सीन अलफ नून सां, पये पे, शीन पेश, अलफ ज़बर अ, चे ज़बर च, अणे पिशण, अचण, घेरे पिश घुर, जीमिए जे, घुर जे, रे शिन ज़र रिश, ते ज़बर त, नून ज़र ने, रिश्तने, नून अलफ ना, ते ज़बर त, नून ज़र ने, नातने, जीमुआ जो, काव ज़बर क, दाल पिश दो, रे पिश रु, कदुर, हमदो ये ज़र ई, काफ पिश को, टे नून ज़बर ट, बे ज़बर ब, कुटुंब, काव ज़बर क, बइये ज़र बी, लामिए ले, कबीले, हमदो दो ज़रे ऐं, काफा ज़बर कौ, मीम ज़बर म, कौम, जीमिए जे, सीन पे सो, दाल अलफ धा, रइये रे, सुधारे, जीमुआ जो, अलफ हाय ज़बर अह, nye अलफ न्या, णे पिशण, अहन्याण, अलफ मदवा, हे ये हे, आहे, सीन ज़बर स, मीम अलफ मा, जीमिए ज़र जी, समाजी, रे शिन ज़र रिश, ते ज़बर त, नून ज़र ने, रिश्तने, मीम दो ज़र में, पे अलफ पा, ड़इए ड़े, पाड़े, वालफ वा, रे अलफ रा, वारा, गेवा गो, ठे ज़बर ठ, गोठ, ये अलफ या, शीन ज़बर श, हे ज़र हे, रे ज़बर र, शहर, वालफ वा, रे अलफ रा, वारा, दालवा दो, सीन ज़र से, ते ज़बर त, दोस्त, अलफ सीन पे उस, ते अलफ ता, दाल ज़बर द, उस्ताद,
हमदो दो ज़रे ऐं वा ज़बर व तोई ज़बर त नून ज़बर न वतन वालफ वा सीनी ज़र सी वासी अलफ ज़बर चई ज़र ची अची वा ज़बर व nye ज़बर ञ नून ज़र ने वञने थे अलफ था अलफ सीन पे उस ते अलफ ता दाल ज़बर द उस्ताद खये खे ते ज़बर त मीम अलफ मा हमदो पिशाओ माओ पये ज़र पी हमदो पिशो पियो जीमो जो दाल रे ज़बर दर जीमो जो दर जो डे ज़र डे नूनवा पिशनो डिनो वाज़र वे ये वा यो वियो अलफ मद आ हे ये हे आहे बेज़र बे ये अलफ या बेया सीन ज़बर स मीमा पिशमू रे अलफ रा समूरा सीन ज़बर स मीम अलफ मा जिम ये ज़र जी समाजी रे शीन ज़र रिश ते अलफ ता रिश्ता नून अलफ ना ते अलफ ता नाता पे ज़र पे णे पिशण पिण अलफ ज़बर हे ज़र हे मी पेशम अहम अलफ मदवा हे ज़र हे नून ज़र ने आहे ने हमदो दो ज़रे ऐं अलफ पेशाओ नून ज़बर न हे ज़बर है नून ज़र ने उन्होंने जीमो जो काव ज़बर क दाल पेश दो रे पेशरो कदुर काव ज़बर क रे ज़बर र णे पेशण करण अलफ एन ज़बर लाम खड़ा ला ला अलफ नून ज़र इन सीन अलफ सा नून ये ज़र नी इंसानी गाफ पेशा गो णे पेशण गुण अलफ मदवा हे ये हे आहे जीम ये जे काफ आको जे को रेशिन ज़र रिश ते ज़बर त नून ज़र ने रिश्ता ने नून अलफ ना ते ज़बर त नून ज़र ने नाता ने सीन अलफ नून सा सीन हे पेशा सोह णे ये ज़र नी सोहनी सीन पे सो लामा पिशा लू का ज़बर क सुलूक सीन अलफ नून सा हे ज़बर है लाम ये ले हल्ले थेवा थो सीनवा सो बेज़र बे ये ज़बर य नून ज़र ने बेयने जिम ये ज़र जी बेयन जी दाल ज़र दे लाम ज़र ले ये पिश यो नून ज़र ने दिलियो ने मीम दो ज़र में पे नून ज़बर प हे नून ज़र हे जिम ये ज़र जी पह जी जिम अलफ जा हम दो ज़र जाए जिमवा जो ड़े ड़े जोड़े थेवा थो सीन ज़बर स भे ज़र भे नून ये ज़र नी सबेनी रेशिन ज़र रिश ते ज़बर त नून ज़र ने रिश्ता ने नून अलफ ना ते ज़बर त नून ज़र ने नाता ने सीन अलफ नून सा चे ज़बर च ङेवा पिशंगू चंगू वारे ज़बर वर ते अलफ ता हमदो पिशाओ वरताओ काफ नून ज़बर क दाल ज़बर द ड़े ज़बर ड़ कंदड़ नून ये ने काफ पिशक नेक हमदो दो ज़रे ऐं चे ज़बर च ङेवा पिशंगू चंगू हमदो ये ज़री चंगूई सीन ज़बर स डे ज़र डे बेवा बो सड बो अलफ मदवा हे ये हे आहे अलफ ज़बर सीन अलफ नून सा असा कये खे घेरे पिश घुर जिम ये जे घुर जे ते ज़बर त सीन ज़बर स मीमा पिश मू रे ज़बर र नून ज़र ने समूर ने रेशिन ज़र रिश ते ज़बर त नून ज़र ने रिश्ता ने नून अलफ ना ते ज़बर त नून ज़र ने नाता ने जीमा जो का ज़बर क दाल पिश दो रे पिश रो कदुर हम दो ज़रे ऐं अलफ है ज़बर ते ज़र ते रे अलफ रा मी पिशम एहतराम काव ज़बर क रे ज़र रे ये वा नून पिश यूं कर यूं सीन पे सो ठे ज़र ठे ये वा नून पिश यूं सुठ यूं ऐन अलफ आ दाल ज़बर द ते वा नून पिश तूं आदतूं हम दो ज़रे ऐं अलफ खाए ज़बर अख लाम अलफ ला काव ज़बर क अखलाक पे ज़र पे णे पिशण पिण सीन ज़र से खेवा नून पिशखूं सिखूं छेवा छो ते ज़बर त सीन पे सो ठे अलफ ठा सुठा अलफ खाए ज़बर अख लाम अलफ ला का ज़बर क अखलाक हम दो ज़रे ऐं अलफ पिश ओ थे ज़बर थ णे पिशण उथण वये वे हे ज़बर है णे पिशण वे हण जिम अलफ जा
ढाई नून ज़बर ढ, गाव ज़बर ग, ढंग, सीन ज़बर स, मीम अलफ मा, जीम ज़बर ज, समाज, मीम दो ज़ेर में, एन ज़ेर ए, जे ज़बर ज़, ते ज़बर त, इज़्ज़त, कफ़ा ज़बर कौ, मीम ज़बर म, कौम, हमदो दो ज़ेर ऐं, वा ज़बर व, तो ज़बर त, नून पेश न, वतन, जीम ज़ेर जी, नूनिये ने, का पेश को, नेक, नून अलफ ना, मीमी ज़ेर मी, हमदो ज़बर नामिय, जीमा जो, जाल ज़बर ज़, रई ज़ेर री, एन वाओ, ज़रियो, अलफ मदवा, हे ज़ेर हे, नून ज़ेर ने, आहिने। दोस्तों हाणे सबक खे रवां पढ़ंदासीं। माउ पीउ जो चयो मञिजे, उन्हनि जो अदब कजे ऐं साणनि झीणो ॻाल्हाइजे। भाउ ऐं भेण जे रिश्ते जो क़दुरु करणु घुरिजे। पाण खां नंढे भाउ ऐं भेण सां प्यारु कजे। वॾे भाउ ऐं भेण जी इज़त कजे। रत जे ॿियनि सभिनी रिश्तनि सां बे अख़लाक़ सां पेश अचणु घुरिजे। रिश्तनि नातनि जो क़दुरु ई कुटुंब, क़बीले ऐं क़ौम जे सुधारे जो अहञाण आहे। समाजी रिश्तनि में पाड़े वारा ॻोठ या शहर वारा दोस्त, उस्ताद ऐं वतन वासी अची वञनि था। उस्ताद खे त माउ पीउ जो दर्जो ॾिनो वियो आहे। ॿिया समूरा समाजी रिश्ता नाता पिणु अहम आहिनि ऐं उन्हनि जो क़दुरु करणु आला इंसानी गुण आहे। जेको रिश्तनि नातनि सां सुहिणे सलूक सां हले थो, सो ॿियनि जी दिलनि में पंहिंजी जाइ जोड़े थो। सभिनी रिश्तनि नातनि सां चङो वर्ताव कंदड़ नेक ऐं चङो ई सॾिबो आहे। असांखे घुरिजे त समूरनि रिश्तनि नातनि जो क़दुरु ऐं एहतराम करियूं, सुठियूं आदतूं ऐं अख़लाक़ पिणु सिखूं। छो त सुठा अख़लाक़ ऐं उथण वेहण जा ढंग समाज में इज़त, क़ौम ऐं वतन जी नेकनामीअ जो ज़रियो आहिनि।